हाजी नाज़रीन, टाउन कमेटी पिराले जो गोठ मोहम्मद अमीन जलबानी में मौजूद हूँ जेका मुसलसल बरसात पवण खां पोइ हितां तक़रीबन 50 खां 60 घर किरी तबाह थी वियो आहे। हितां जो ॻोठाणनि सां अचो त हाल वाल कयूं त उनजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कीअं थो थिए। आए ॻोठ मोहम्मद अमीन जो रहवासी आहियां। असांजा 30-35 ॻोठ सैलाब जे में अची विया आहिनि, बरसाति जी ॿोॾि में अची विया आहिनि। हिन महिल ते असां सां को बि टाउन जो माण्हू या को वस वारो अमलदार हिते कोन पहुतो आहे। असांजा घर हितां ॾिसी सघो था, घर असांजा तबाह थी विया आहिनि। बछड़ा असांजा वाहन ते बुखनि ते पिया आहिनि। बीमारी वकोड़े वई आहे, उल्टी खंघि बीमारियूं ॿियूं केतिरियूं वकोड़े वयूं आहिनि। का न दवा आहे, न को राशन आहे, न को टेंट आहे। असां वस वारनि माण्हुनि खे अपील था कयूं, ख़ुदा कारण असांजी मदद कई वञे। असां न थियो आहे। असां वार्ड नंबर 2 जा आहियूं। हुते पिराले जा टाउन कमेटी वारा चेयरमैन उहे बि ज़ाहिर न थिया आहिनि। असांजा बछड़ा वाह ते वेठा आहिनि बुख ते, राशन पाणी कोन्हे। असांखे टेंट खपनि, राशन पाणी खपे। हे घर था ॾिसो था सभु पाणी में किरी पिया आहिनि। असां पाणी में वेठा आहियूं, ॿार बछड़ा कढी था वाह ते वेठा आहियूं। असां उन्हनि खे वसारनि खे अपील था कयूं त असांजी मदद कई वञे ऐं घर ऐं राशन पाणी असांखे टेंट ॾिना वञनि। मुंहिंजो नालो दिलदार अली जलबानी आहे। ॻोठ वेठल ॻोठ मोहम्मद अमीन जलबानी। बरसाति में असां घर किरी पिया आहिनि, हर शइ किरी पई आहे। खुलियल आसमान हेठो वेठा आहियूं ॿाहिरि। कंहिं बि असांजे अपील न कई आहे, कंहिं बि असांखे मदद असांजी न कई आहे। ईअं वेठा आहियूं खुलियल आसमान ते। माल मरी वियो आहे, बीमार थी वियो आहे। राशन जे लाइ कुझु बि न आहे। पेनाडोल टिकी बि नथी मिले असांखे। असांजा तंबू बि असांखे न आहिनि। खुलियल आसमान हेठो वेठा आहियूं। कंहिं बि असांखे असांजी मदद न कई आहे। सिंध हुकूमत खे, शाह मुराद अली शाह खे बचा न दाणा बचा काश असां बचा खुले आसमान जे मथां वेठा आहिनि। सो इहे ख़ुदा इन शाबतनि ख़ुदा पनाह ॾे। हिन महिल ते वस वारो मंदरु कोई एम न पी असां लड़ी कंहिं सार्थ वञो छा सॼो ॻोठ ग़रीबी आहे। हू बि ग़रीब मज़दूर ॻोठ आहे असांजो। लिहाज़ा असां वार्ड नंबर 2 जा आहियूं। टाउन कमेटी पिराले खे वस वारनि खे अपील था कयूं असां ग़रीबनि जी, असांजे बचनि जी हालत रहम कनि। कोई टेंट आहे, कोई पाणी माना कढायो वञे ऐं राशन पाणी ॾिनो वञे। असां कोर साण संभलो। हाणे न्याज़ साहिब जा लख साल जो हिते अची असांजे मीडिया ते ॻाल्हि पहुचाए अथई। अलाह न्याज़ साहिब खे ख़ुशि कंदो। हाणे लिहाज़ा असां अपील था कयूं। हाजी नाज़रीन, मोहम्मद अमीन जलबानी जे ॻोठाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। हुनजो दर्द जेके कहाणी हुई अखियुनि में ॻोढ़ा ॻारे पिया। हुनजो इहो ई मुतालबो आहे त असां वस वारनि खे बार बार चई वेठा आहियूं, असां खुले आसमान हेठि वेठा आहियूं। हिन ग़रीब मिसकीननि न टेंट न सोतो सूदे को सामान आहे। बछड़ा बुख ते था मरनि। MP MN टाउन कमेटी पिरालो ऐं वस वारनि खे इहा रिक्वेस्ट कई आहे त हीअ घरनि में जेको बीठल पाणी आहे इहो बि निकाल कयो वञे ऐं बेचैनियूं ख़तमु कयूं वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिंध TV न्यूज़ पिरालो।